अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ पे भलीकार आवां सारा सुमरो इन बुलेटिन में असां सगत साथ नींदी फराशा सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पीपल्स पार्टी चेयरमैन नवाज़ लीग खे खूनी डी करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त नवाज़ लीग नस्लनि खां धांधली कंदी पई अचे। ॿारनि खे बि ख़बर आहे त मरियम नवाज़ फारम 47 ज़रिए वज़ीर आला बणी। नून लीग जो वज़ीर आज़म DRO इलेक्शन ज़रिए भरियो। पीपल्स पार्टी के कॾहिं भी इक़्तिदार तोहफ़े में नाहे मिलियो। खूनी लीग माशी बहरान में माण्हुनि खे बेरोज़गार कंदी आहे। मुज़फ्फराबाद में चूंड मुहिम जे जलसे के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां आज़ाद कश्मीर में हुननि खे धांधली करण न ॾींदासीं। ही श्रीनगर न पर मुज़फ्फराबाद आहे। मुज़फ्फराबाद जो अवाम साज़िश के नाकाम बणाईंदो। मुज़फ्फराबाद में 2 अगस्त ते तीर जी फतह थींदी। अॻूणे वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी अगवा राजा परवेज़ अशरफ चयो आहे त आज़ाद कश्मीर में ब्लेड बॉक्स साड़िया विया। चूंडनि में अस सां नाइंसाफ़ी थी आहे। माण्हुनि खे मारियो वियो। वोटरनि खे पोलिंग स्टेशन मां ॿाहिरि कढियो वियो। मशवरो ॾिनो थो वञे त चूंडूं थी वयूं, हाणे रोअण जो कहिड़ो फ़ाइदो। असां बि चऊं था त रोअण जो सिलसिलो हाणे बंदि थियणु घुरिजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राजा परवेज़ अशरफ चयो त असां धांधली जा सबूत सभिनी जे साम्हूं रखणु चाहियूं था। चीफ इलेक्शन कमिश्नर सबूतनि खे साम्हूं रखी फ़ैसिलो करे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पंजाब में मैंडेट चोरी करे हुकूमत ठाही वई। वज़ीर आला पंजाब फारम 47 तहत वॾो वज़ारत थी वेठल आहे। नवाज़ लीग आज़ाद कश्मीर में भी धांधली सां इक़्तिदार में अचणु चाहे थी। नवाज़ लीग ऐं डिक्टेटर जी सोच में को भी फर्क न आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त पंजाब में डिक्टेटरशिप कायम आहे। माण्हुनि खे ॻाल्हाइण नथो ॾिनो वञे। हुननि CTD ज़रिए सवे बेगुनाह माण्हू मारिया आहिनि। जेकॾहिं रोडनि ते फ़ैसिला करणा आहिनि त कानून जे किताबनि ऐं अदालतनि खे तालो हणी छॾियो। जेको अवाम जे मैंडेट सां नाहे ईंदो उनखे अवाम ऐं मुल्क जी परवाह न हूंदी। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उस्मा बुखारी चयो आहे त कश्मीर जे अवाम वोट ज़रिए फ़ैसिलो ॿुधायो। कराची जे वॾे शहर खे कंहिंजे बि रहम करम ते छॾियो वियो आहे। ही लाहौर जी के इलाइक़े भेट लाड़काणे या गड़ी खुदा बख़्श सां कनि। शर्जील मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे उस्मा बुखारी चयो आहे त सिंध में बल्दियाती चूंडूं चोरी कई वयूं तॾहिं क़यामत न आई। DP क़ौमी मुफ़ादनि ते ब्लैकमेलिंग सबबि 18 सालनि खां सिंध ते क़ाबिज़ आहे। ही क़ाबिज़ जाली जमहूरी आहिनि। गवर्नर सिंध निहाल हाशमी चयो आहे त नवाज़ शरीफ जेतिरी मोहबत कश्मीर सां करे थो एतिरी कश्मीर सां भी करे थो। नवाज़ शरीफ मुल्क जो सीनियर सियासतदान आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अञा नौजवान आहे। उन जो भी अलॻि अंदाज़ आहे। इलेक्शन में त सभई चवंदा आहिनि त मुंहिंजो सामान ख़रीद कयो। शामी मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त नवाज़ शरीफ सिंध मां दाड़ियल राज ख़त्म कयो। कराची जा माण्हू दहशतगर्दी मां बेज़ार हुआ। नवाज़ शरीफ कराची मां दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो। प्रिया कुमारी असांजी इज़त आहे। उनजी बासियाबी लाइ पुलिस खे वक़्तु मिलणु घुरिजे। सवात में पुलिस ऐं CTD जो ऑपरेशन 4 खाची मार्च विया। केतिरा ही ज़ख़्मी सिक्योरिटी ज़रिए मौजूद पुलिस राशिद सिर जे स्ट्रेटेजिक पॉइंट जो कंट्रोल संभाले वरितो। दहशतगर्दनि सां मुक़ाबले में एलिट फोर्स जो कांस्टेबल गुलफाम शहीद। ज़रिए मौजूद चयन ख़ारजी दहशतगर्दनि खे हिक घर में पनाह वठी गर्भातनि खे डाल बणायो। ऑपरेशन में 4 खारजी मार्च विया। खारजियुनि में मुकमल ख़ात्मे ताईं कानून लागू कंदड़ इदारनि जो ऑपरेशन जारी रहंदो। नायब वज़ीर आज़म इस्हाक़ डार सां कवैती परॾेही वज़ीर जी 1-to-1 मुलाक़ात। विच ओभर जी सूरतहाल इकाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि विच में ॿतरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी वठण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आला सिंध सां अमरीका जे आला सतह जे कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। अमरीकी सीड़पकारी कारोबारी शख़्सियतूं ऐं SIFC जा नुमाइंदा शरीक। मुराद अली शाह चयो आहे त तवानाई टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चर में सीड़पकारी जा मौक़िया मौजूद आहिनि। सीड़पकारनि खे शफ़ाफ़ ऐं मुस्तहकम माहौल फराहम करण लाइ पुरज़म आहियूं। ईरान ऐं अमरीका विच में ॿीहर चिकतान। ईरान जा औरतुनि में अमरीकी अॾनि मथां बैलिस्टिक मिसाइल्स जा हमला। पाकिस्तान इनक़लाब चयो आहे त हरमज़ में 3 ऑयल टैंकरनि खे निशानो बणाए रोकियो वियो। अमरीकी फौज पारां उर्दन में फायर कयल ईरानी मिसाइल तबाह करण जी दावा। अमरीकी ऐं सऊदी फौज पारां इराक़ी वेढ़ाकनि मथां हमला। कार्रवाई सऊदी अरब जे तेल ज़ख़ीरनि मथां ड्रोन हमलनि जो जवाब करार। ईरान जे हिमायती ग्रुप हशद अल शोएबी जो चवणु आहे त सॼे इराक़ में हेडक्वार्टरनि मथां हमला कया विया। केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि। हेडक्वार्टरनि मथां हमला कया विया। केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि। ईरान जे नायब परॾेही वज़ीर कासिम गरीबाबाद चयो आहे त ओमान खे हरमज़ खोलण लाइ आर्ज़ी इंतज़ाम जी तजवीज़ ॾिनी आहे। जंहिं तहत सामुंडी ट्रैफ़िक ईरानी पाणिनि मां गुज़रंदी। ॿिए तरफ़ जो कुझु हिसो ईरानी हदनि में हूंदो। कासिम गरीबाबाद जो चवणु आहे त इमरान जे बराबर ट्रांज़िट रूट्स जी
तजवीज़ रद्द करे छॾी आहे। जेकॾहिं ओमान ईरान जी तजवीज़ रद्द कई त हरमस बंद रहंदो। हरमस में टाकड़ियो रस्तो इस्लामाबाद मुफ़ाहतमी याददाश्त जी बंज कड़ी आहे। इस्लामाबाद समेत पंजाब के मुख्तलिफ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात। लाहौर गुजरावाला ॿियनि इलाइक़नि में तहस वस्कार। रोडनि रस्तनि ते पाणी बीह वियो। मुख्तलिफ इलाइक़नि में केतिरा ई फीडर ट्रिप। बिजली की फराहमी मुअतल। मौसमियात खाते पारां 31 जुलाई खां 2 अगस्त ताईं सिंध में बरसातनि जी अॻकथी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ वस्कारे जो इम्कान।